मेरापुर ऐं उन जे आसपास जे इलाइक़नि में कणिक जो बम्पर फसल तैयार थी चुको आहे। सिंध हुकूमत पारां हिनमहिल ताईं मेरापुर शहर में अंदरि को बि सरकारी फूड इंस्पेक्टर अञा मुक़ररु न कयो आहे, जंहिं सबबि आबादगार हितां जे आम वापारियुनि खे कणिक घटि अघ ते खपाए रहिया आहिनि, जंहिं सबबि हितां जा आबादगार सख़्तु परेशान आहिनि। वधीक अचो त हितां जे आबादगारनि सां ॻाल्हि ॿोल कयूं, उन्हनि जो छा चवणु आहे। असांजी कणकूं बि तैयार लॻी पियूं आहिनि, ठीकु आहे। वॾी मुश्किल सां माण्हू ॻोल्हिया, थ्रेशर बि हलण शुरू थी विया आहिनि, पर सिंध हुकूमत जी सुस्ती जे करे जेको आहे न, असां गंदम वठण लाइ उहे तैयार न आहिनि। आम वापारियुनि खे असां ॾियूं था, असांजा हक़ था मारनि, उहे सही रेट असांखे कोन थो मिले, असां परेशान लॻा पिया आहियूं, असांजी हेल्प कई वञे। सॼी हाणे असांजी कणक तैयार लॻी पई आहे, लाबारो लॻो पियो आहे, तव्हां ॾिसी था सघो, सॼो कमु तैयार लॻो पियो आहे। सिंध हुकूमत जी ना अहली आहे, थोरी हुनजी सुस्ती आहे, थोरो असां ते रहम कनि, महिरबानी करे असां ताउन कनि, असांखां सही रेट वठणु। असांखे आम ताजरनि वटि वञूं था, कोई अहिड़ो ख़ासि रिस्पॉन्स नथो मिले, असां पंहिंजा अघु हणी वेठा आहिनि, उहे असांखां नाइंसाफ़ी था कनि। महिरबानी करे सिंध हुकूमत खे असां अपील कंदासीं, महिरबानी करे पंहिंजा सिस्टम जेका हूंदा आहिनि उनजो तरीक़ोकार वठण जो खोलनि त असां उन्हनि खे अनुमति ॾियूं। ख़रीदारी मर्कज़ हिते भाऊ न खुली सघिया आहिनि, जंहिंजे करे कणिक असां हिन वापारियुनि खे खपायूं था, असांखे घटि अघु थो मिली सघे। महिरबानी करे फूड इंस्पेक्टर हिते मुक़ररु कयो वञे ऐं असांजी मदद कई वञे। असांजो ख़र्च बि हिन में कोन थो लहे, जेकी हिन जी ख़र्च मालियत लॻे थी हिन ते, असांजो उहो बि न आहे। ईअं सम्झो शहर बंदि आहिनि, महिरबानी कयो असांजे माना फूड इंस्पेक्टर हिते मुक़ररु करे ॾियो। माशाल्लाह अल्हम्दुलिल्लाह हाणे असांजी माशाल्लाह गंदम भी तैयार लगी पई आहे, ठीकु आहे। असांजा लबारा भी था हलन, त लेबर भी तमामु मुश्किल सां असां हथ कई आहे, उहा लेबर भी आई आहे। हाणे लबारा भी माशाल्लाह थियनि पिया था, तक़रीबन असांजी अन्न निकिरी वई आहे, ठीकु आहे। त असां सिंध हुकूमत खे अपील कयूं था कि बराए महिरबानी करे असां खां किसाननि खां जेको अन्न जो मुनासिब रेट, जेको गवर्नमेंट जो रेट आहे, हुन रेट में असां खां ख़रीद करे। साल में अल्हम्दुलिल्लाह हिकिड़ो लबारो हूंदो आहे, किसान सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिन ई आसिरे में हूंदा आहिनि, को गंदम निकिरे त अल्हम्दुलिल्लाह को असां पंहिंजे ॿारनि जो गुज़ारो कयूं। फसल तैयार लॻी पई आहे, असांखे लाज़मी आहे, पेट लॻल आहे, ठीकु आहे साईं। असांखे लाज़मी आहे सिंध हुकूमत खे अपील कयूं था, असांजी जेकी अन्न आहे, ठीकु आहे, उहो जेको रेट मुख़्तसर निकिरे थो असांखे पैसा ॾियूं ऐं असां ख़रीदारी जारी करी वञे। नाज़रीन, तव्हां हितां जे आबादगारनि जा वीचार ॿुधा, हुननि सिंध हुकूमत खां हिन शइ जी अपील कई आहे त हिते जेके बंदि पियल सेंटर आहिनि उहे जल्द जल्द खोलिया वञनि, त जीअं हू सरकार खे कणिक खपाए सघनि। कैमरामैन अचरवल सां गॾु मोहम्मद सलीम, धरती टीवी न्यूज़, मेरापुर।